अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। गड़िया खे लॻ ॻोठ क़ाइम खान वधियो में मरहूम सरदार आसिफ खान वधियो जे 40 जे मौक़े ते संदसि फर्ज़ंद शकील आसिफ खान वधियो खे वधिया बिरादरीअ जी सरदारी पग ॿधाई वई। तक़रीब में सरदारनि, सियासतदाननि ऐं तक जे चङनि मुफ़्तनि शिरकत कई। पग रस्म तक़रीब में MNA अलाज गौसबख्श खान महर, सिंध असेंबलीअ जे स्पीकर आगा सिराज खान दुरानीअ जे भाउ अॻूणो टाउन चेयरमैन आगा शिजाउद्दीन खान दुरानी, सरदार ज़ुल्फ़कार खान जो, सरदार निसार खान खकराणी, सरदार ज़ादा अमीर अली खान कमारियो, नईम खान कमारियो, सिकंदर खान काके पोटो, सैयद नादर शाह मसीदी, आगा सिराज खान दुरानीअ जे कोऑर्डिनेटर इरफान अली अब्बासीअ ऐं ॿियनि शिरकत करे पग खे वर ॾिना। जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां वधिया बिरादरीअ जे माण्हुनि वॾे अघ में शिरकत करे टोपी, अजरक, पटका ऐं गुलनि जा हार पाराए शकील खान वधियो खे मुबारक पेश कयूं। उन मौक़े ते सरदार शकील खान वधियो तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त वालिद साहब खां पोइ बिरादरीअ मूं मथां एतमाद कंदे जेका ज़िमेवारी रखी आहे उन खे निभाइण लाइ भरपूर कोशिशि कंदुसि ऐं वधिया बिरादरीअ जे हर दुख सुख में साणनि हमेशह गॾु हूंदुसि।